नाज़रीन, ख़ुदाबाद में कलहोड़नि जे दौर में इंडस हाईवे ते क़ाइमु थियल जामे मस्जिद में सहूलतनि जी खोट सबबि ईंदड़ सियाह परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। 300 साल अॻु जोड़ायल जामे मस्जिद अॼु बि दिलकश मंज़र पेश करण लॻी। हिन तारीख़ी मस्जिद खे कलहोड़नि जे दौर में जंगी किले तौर पिणु इस्तेमालु कयो वियो। उन ई हवाले सां ॾिसूं था मुबीन पवार जी हीअ रिपोर्ट। खुदाबाद में 300 साल कलोड़ा दौर हुकूमत में इंडस हाईवे ते क़ाइम जामे मस्जिद खुदाबाद सिंध हुकूमत जी लापरवाही सबबि मुकमिल तबाह जी शिकार थी वई हुई ऐं सियाह मायूस थी वापसि वेंदा हुआ। सदी गुज़रण बावजूदि अॼु बि क़ाइम जामे तारीख़ी मस्जिद जी इमारत खे मुख़्तलिफ़ दौरनि जी बारिशुनि वॾो नुक़सानु ॾिनो, जंहिंमें मस्जिद जा गुंबद शहीद थी विया, दीवारुनि में ॾार पइजी विया हुआ, जंहिंखे असुल सूरत में आणण लाइ सिंध हुकूमत उन वक़्त जी सकावत जी मिनिस्टर ससी पली जो मस्जिद जो दौरो करे फंड जारी कया, जिन मां गुंबद, फर्श, दीवारुनि जी चिटसाली वारे कमु, विरांडे जी छित, भितुनि जो कमु मुकमिल थियण लॻो, जॾहिं त हिन जामे मस्जिद जे ख़ूबसूरत जो अंदाज़ो उन ते इस्तेमालु थियल ख़ूबसूरत सिरुनि, गुलकारी, काशीअ जी थियल चिटसाली मां लॻाए सघिजे थो। 300 साल पहिरीं जोड़ियल जामे मस्जिद अॼु बि दिलकश मंज़र पेश करण लॻी। माण्हुनि जे चवण मुताबिक़ कलहोड़नि जे दौर में हिन मस्जिद खे जंगी किले तौर पिणु इस्तेमालु कयो वियो। कारीगरनि पंहिंजी महारत सां खुदाबाद जामे मस्जिद खे तामीर कयो। हिन मस्जिद खे मुल्की ऐं गैर मुल्की आयल माण्हुनि आवाज़ टीवी सां वीचार वञी ते चयो त This mosque very achai and beautiful traditional mosque. I'm so happy. ही 300 साल मस्जिद पुराणी आहे, कलोड़ा दौर में ठही ऐं शुरू न कई वई आहे। जेकर इन्हनि खे अञा बहितर करे ऐं को बोर्ची वग़ैरह रखियो वञे जीअं सयाहनि खे रहण जी सहूलियत मिले त ही मस्जिद मेन इंडस हाईवे ते हुजण जे करे सयाहत जो वॾो मर्कज़ बणिजी सघे थी। असां कल्चर डिपार्टमेंट वारनि खे गुज़ारिश कंदासीं त हिन खे सयाहत जो दर्जो ॾियारे ऐं हिन खे माना सयाहनि जे लाइ वधीक सहूलियत मुहैया कर त बहितर थींदो। असां बि परे खां आया आहियूं, माशाल्लाह तारीख़ी मस्जिद ॾिसणु पंहिंजो सिंध जो शान आहे हिकिड़ो। माशाल्लाह ॾाढो सुठो कमु थियल आहे, अञा थोरो कमु वधीक थिए अञा वधीक बहितर हूंदो। मां आयो आहियां त मां एज़ अ टूरिस्ट आयो आहियां, सो मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे ऐं माशाल्लाह हिन डिस्ट्रिक्ट जो साईं मुराद अली शाह चीफ मिनिस्टर आहे। चीफ मिनिस्टर जी एरिया में जेकर अहिड़ा कम थियनि त अफ़सोस आहे। सिंध तारीख़ी असांजो वतन आहे, उन तारीख़ी वतन खे ही शयूं असांजूं जेको आहे सो यादि ॾियाराईंदियूं आहिनि। हिन महिल जेको कमु हली रहियो आहे, जेके स्टेप्स आहिनि, जेके सीढ़ियूं जेको आहे सो साम्हूं मेन एंट्रेंस जेकी आहे मस्जिद जी, उन में जेके मार्बल, जेके वाइट मार्बल आहिनि, उहे वाइट मार्बल ओरिजिनल न आहिनि। उनजो बीमाल आहे, कटिंग जेको आहे सो हुनजी सही न आहे। हुनजी मार्बल जी जेकी वाइट सीमेंट जी जेकी फिलिंग आहे उहा बि जेको आहे सही न आहे। ही ॿुधायां थो 3 महीननि खां पोइ इहो गर्मी जे हिसाब सां ही वाइट सीमेंट निकिरी वेंदो। तारीख़ी जामे मस्जिद ते ईंदड़ सियाहनि जा वीचार ॿुधा। हिननि जो चवणु हो त सियाहत ऐं सकावत खातो सिंध खुदाबाद जी तारीख़ी जामे मस्जिद ते सियाहनि लाइ सहूलियतूं फ़राहम करे जीअं सियाह वधि खां वधि अची सघनि था। मुबीन पवार, आवाज़ टीवी न्यूज़, खुदाबाद।